खैरपुर हथंगो में हिंदुनि जे रूहानी अॻवान साईं प्रसन्ना राम जे 112 बरसी जे मौके ते मेलो लगायो वियो, जंहिंमें मुल्क जे कुंड कुड़छ मां हज़ारे यात्रियुनि प्रसन्ना राम जे शेवकनि शिरकत कई। मंदिर खे खूबसूरत लाइटनि, रंग ऐं गुलनि सां सिंगारियो वियो। साईं प्रसन्ना राम जे शेवकनि में औरतुनि समेत ॿार ऐं मर्द बि शामिल हुआ। मेले जे मौके ते हज़ारे यात्रियुनि पूजा पाठ कई। मेले जे मौके ते मुल्क जी सलामती लाइ ख़ासि तौर ते दुआऊं घुरी वियो। मेले जो इफ्तिताह समाजी अॻवान दौलत राम कयो। मेले जे मौके ते नाले वारे गुलकारनि भॼन ॻाए दाद हासिल कयो। सखर में एडिशनल सेशन जज पारां बांदी बणायल नौजवान नूर सां बिजारण जो केस पनवाकिल जे कच्चे जे थाणे सिधूजा जे एसएचओ समेत 12 ॼणनि ते दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो। नौजवान खे 8 महीना गैर कानूनी तौर हिरासत में रखण ते अदालत एसएचओ नज़ीर मंगी, बिन इनाम अब्बासी, लतीफ ड्रेहे, वॾे मुंशी इस्लाम कोराई समेत ॿियनि ते एफआईआर दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। गुज़िरियल 2 ॾींहं अॻु पनवाकिल जे थाणे सिधूजा में अदालती हुकुम ते छापो हणी 8 महीननि खां पुलिस वटि हिरासत में वरितल हथकड़ी लॻल नौजवान नूर हसन मंगीअ खे हथ कयो वियो। खैरपुर में सीनियर सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे कातिरनि जी गिरफ़्तारी ऐं मीर ख़लील रहमान जे आज़ादी लाइ प्रेस क्लब जे उहिदेदारनि, मेंबरनि, सिंध जर्नलिस्ट काउंसिल, यूनियन ऑफ जर्नलिस्ट, वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि कचहरी रोड खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते सरपंच आला प्रेस क्लब खान मोहम्मद, सदर प्रेस क्लब गुलाम कादिर शुमे, सीनियर सहाफ़ी गुलाम अब्बास भंबरे ऐं ॿियनि मुज़ाहिरे ख़िताब कंदे चयो त सहाफ़ी अज़ीज़ मेमण खे बेदर्दी सां शहीद कंदड़ जवाबदारनि खे पुलिस हिन महिल ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। सहाफ़ी अज़ीज़ मेमण हिकु बहादुर बाक़िरदार सहाफ़ी हो, जंहिंखे ज़ालिमनि हक़ सच जी सहाफ़त करण तां क़तल कयो आहे। अॻवान चयो त जंग जियो ग्रुप जे चीफ जे एग्ज़ीक्यूटिव मीर ख़लील रहमान खे डेब गिरफ़्तार करे आज़ाद सहाफ़त ते वार कयो आहे। अहिड़े अमल जी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। कोटड़ी जे साइट वारे इलाइक़े मां झंडो खोस जे ॻोठ मां 2 नौजवाननि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ ॻोठाणा पारां एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़ साजिद खोसे, परवेज़ खोसे, सलीम खोसे, बिल खोसे ऐं मीडिया खे ॿुधायो त अरशद अली वलद मुमताज़ अली ऐं शहज़ाद खोसे वलद इमाम बख्श खे झोक पुलिस जे एसएचओ मोमिन शेख 5 तारीख़ ते खंबे गुम करे छॾियो ऐं हाणे खेसि आज़ाद करण लाइ 10 लख रुपयनि जी घुरप कई पई वञे। इनकार ते एसएचओ मोमिन शेख मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि आर्मी चीफ, वॾे वज़ीर, आईजी, डीआईजी समेत आला अमलदारनि खे अपील कई त संदन नौजवान खे बाज़ाब कराए छाणनि इंसाफ़ कयो वञे। ऐं असांजा 2 माण्हू खंबे गुम करे छॾियईं ऐं उन्हनि जो एवज़ पियो घुरे 10 लख रुपया असांखां। एसएचओ मोमिन अली शेख, महिरबानी असां आला अमलदारनि खां ऐं हिन खां आईजी सिंध खां, डीआईजी हैदराबाद खां अपील था कयूं, सीएम सिंध खां अपील था कयूं, महिरबानी करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं एसएचओ मोमिन के ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कयो वञे। 5 तारीख़ ते एसएचओ मोमिन शेख मुंहिंजे मामे खे ऐं मुंशी अरशद कासकेली खे उन्हनि खे असांजी ज़मीन तां खणी गुम करे छॾियो आहे ऐं पंहिंजो उन्हनि खे गुम करे ऐं धमकाए पियो, चए थो मूंखे 10 लख रुपया एवज़ ॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।